वज़ीराबाद जे नवाब शाह, नौशर फिरोज़, सांगड़, खैरपुर, सखर, घोटकी, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, कंबर शदाद कोट, जैकाबाद ऐं लाड़काणो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात ऐं किथे तमामु घणी तेज़ बरसात पई आहे। आगाह कयो आहे त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो इहो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त अॼु कराची में सुबुह साण ई बरसात जो हिकु दफ़ो ॿीहर सिलसिलो शुरू थियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई, जॾहिं त शाराए फैसल समेत मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते गुज़िल शाम जमा थियल पाणी हाणे निकाल कयो वियो आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ शाहराउनि ते पाणी बीठल आहे। शहरी हिन वक़्तु इन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। रोड रस्तनि तां पाणी निकाली जो कमु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग हुजण सबबि पंप मशीन्स न आहिनि हली सघियूं ऐं रोड रस्तनि तां पाणी निकाल नाहे कयो वियो। थर जे इलाइक़े छोर में 66 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई, रोड़ी में 60 मिलीमीटर, जैकाबाद में 36 ऐं सखर में 42 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। जॾहिं त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बरसात जो इम्कान आहे। खीरथर, नाईगाज जे कैचमेंट वारनि एरियाज़ में बि तेज़ बरसात पई आहे, जॾहिं त खुज़दार जे इलाइक़नि में बि तेज़ बरसात खां पोइ नई गाज में तमामु घणो पाणी अची वियो आहे ऐं इहो पाणी मुख़्तलिफ़ काछे जे इलाइक़नि खां थींदो मंछर ताईं पहुचंदो। मुख़्तलिफ़ हंधनि ते नई गाज जो पाणी FP बचाव बंदि ताईं पहुची वियो आहे। उत्तर सिंध जे सखर ऐं लाड़काणो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात पई आहे। अॼु बि इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त मंझंदि ताईं इन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवंदी, जंहिंखां पोइ इहो सिस्टम ॾखण पंजाब में दाख़िल थींदो। जॾहिं त खैरपुर जे नारा रेगिस्तानी इलाइक़े समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। गुज़िरियल ॾींहुं बि रोड़ी में जेका बरसात रिकॉर्ड कई वई उन में तमामु घणी तेज़ी हुई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा जेका बरसात पवंदी रही आहे। रोड़ी में हिन वक़्तु 60 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई, जॾहिं त थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उमरकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे, जिते 66 मिलीमीटर बरसात छोर में रिकॉर्ड कई वई आहे। नूरियाबाद, बबरलोए, बहराम, दरिया खान मरी, गेरेलो, ठठो, पखो, वाही पांदी ऐं भरपासे में वक़्फ़े सां बरसात जारी आहे। बरसात बाद नयूं वही आयूं आहिनि ऐं रनीकोट वटि 18 वरनि जो हिकु नौजवान बरसाती पाणी में बुॾी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां सॼो ॾींहुं जारी रहण जो इम्कान आहे। कोट ग़ुलाम मोहम्मद, मीरपुर बुढ़ो, लाड़काणो, गढ़ी यासीन, मातली नगर पार्कनि में ज़ोरदार बरसात पई आहे। मेहर समेत दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। कराची जी सूरतहाल मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, आगाह कजो, मुख़्तलिफ़ हंधनि ते हिकु दफ़ो ॿीहर सुबुह जे वक़्त में बरसात पई आहे, रोड रस्तनि ते पाणी बीठल बि आहे, मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़िरियल ॾींहं खां इहो पाणी निकाल करण जो सिलसिलो बि जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं जेका कराची में शाम ताईं जेका बरसात शुरू थी आहे उहा वक़्फ़े जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं बरसात खां पोइ जेका आहे सो रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी हेठि अची चुका आहिनि। न रुॻो कल्ह शाम जो बरसाति हुई, पर राति सॼी बरसाति मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसंदी रही ऐं सुबुह खां वठी जेका बरसात जो सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे बूंदाबांदी थी रही आहे, किथे तेज़ बरसाति, पर कराची जा जेके अक्सर इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी बीठल आहे। ऐं कराची जो जेको मेन एरियाज़ जेके आहिनि, जंहिंमें सदर वारो इलाइक़ो आहे, बंस रोड आहे, एम जना रोड आहे, उते पिणु पाणी बीठल आहे। इनखां अलावा जेको रेड ज़ोन वारो एरिया आहे, गवर्नर हाउस, CM हाउस वारे पासे, उते पिणु पाणी बीठल आहे रोडनि ते। इनखां अलावा सिंध सेक्रेटरीट जेका आहे, जिते समूरा सिंध जा जेके सूबाई वज़ीर आहिनि उहे तोड़े सेक्रेटरीज़ जेके आहिनि, चीफ सेक्रेटरी, उहे पिणु उते वेहनि था। उन्हनि जूं जेके ऑफिसूं आहिनि, उनजो जेको मेन एंट्रेंस आहे उते पाणी बीठल आहे। त हीअ जेको बरसाति आहे, इहा बरसाति सिंध सरकार खे जेतोणीकि अॻुवाट ख़बर हुई इन मामले जी, मौसमियात खाते पर अॻुवाट इतला ॾिनो, पर इंतज़ाम प्रॉपर न थी सघिया। उनजे करे जेका बरसाति जो पाणी आहे उहो कराची जे केतिरनि ई अहम शाहरान ते अहम रोडनि ते बीठल आहे। हीअ बरसाति जो सिलसिलो ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते इहो अॻुवाट इतला ॾिनो हुयो ऐं हिन वक़्तु जेका कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति हली रही आहे। कुझु देर अॻु में हिते तेज़ बरसाति हुई, पर हिन वक़्तु जेका आहे सो सदर इलाइक़े में बूंदाबांदी जारी आहे। इनखां अलावा कराची जो जेको सरजानी टाउन वारो इलाइक़ो आहे, औरंगी टाउन आहे, न्यू कराची आहे, सोराब ॻोठ आहे, मलीर आहे, गुलिस्तान जोहर आहे, गुलशन हदीद आहे, गुलशन इक़बाल आहे ऐं ॿियो जेको डिफेंस वारो इलाइक़ो आहे, जेके पोश एरिया चयो वञे थो, कयूम आबाद आहे, कोरंगी आहे, समूरा जेके कराची इलाइक़ा आहिनि उते बरसाति पइजी चुकी आहे ऐं जेके हेठां इलाइक़ा आहिनि उनमें पाणी मौजूदु आहे। किथे किथे हिन वक़्तु जेका आहे सो KMC जो जेको अमलो आहे उहो पाणी जी निकाली जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे, पर अक्सर जेके इलाइक़ा आहिनि उहे कराची जा पाणी हेठि आहिनि। जी
ठीक है फ़कीर सलीम अवां खां वधीक अपडेट्स मालूम कंदा रहंदासीं। फ़कीर सलीम हिन वक्त सिंध असेंबली में ही मौजूद है। सिंध असेंबली ॿाहिरां भी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं तेज़ बरसात पवंदी है तो इते नेकाल जो सिस्टम न हुजण सबबि पानी बीठल हूंदो आहे। पर हाणे फ़कीर सलीम ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेके पोश इलाइक़ा आहिनि उतां गुज़िरियल राति ही पानी कढण जो सिलसिलो शुरू थी वियो हो, जॾहिं त हिन वक्त भी नाज़िमाबाद ऐं नॉर्थ कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा ताईं KMC जी मशीनरी नाहे पहुची सकी। इन खां अलावा लियारी ऐं ओल्ड सिटी एरिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी पानी जेको आहे अञा ताईं निकाल नाहे थी सघियो। आगाह कयूं पिया कि उत्तर सिंध के सखर ऐं लाड़काणो डिवीज़न से भी मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात जो इहो सिलसिलो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जारी रहियो आहे ऐं बरसात जी वधीक अॻकथी भी कई वई आहे त बरसात जेका आहे उहा मुसलसल जारी रहंदी वक़्फ़े वक़्फ़े सां। सखर में ऐं रोहड़ी में छा सूरत हाल आहे, तफ़सील मालूम कयूं था फ़ारूक सुमरो खां। फ़ारूक, जेके अॻ साम्हूं आया आहिनि त सखर में भी सुठी बरसात पई, 42 मिलीमीटर उते रिकॉर्ड कई वई आहे। रोहड़ी जे पासे ॾे भी तमामु घणी बरसात पई आहे जिते 60 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। बरसात दौरान छा सूरत हाल रही है, बिजली की फरहमी के हवाले से ऐं छा कुछ इलाइक़नि में पानी भी बीठल है? जी अमीर, बिल्कुल गुज़िरियल रात जेका तेज़ बरसात पई है उन जे नतीजा निकिता आहिनि सखर इंतज़ामिया जी नाअहली लापरवाही सबब सखर के अक्सर इलाइक़नि में ड्रेनेज जो गंदो पानी आहे या जो बरसाती पानी है वो मिक्स थी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तलाव की सूरत में बीठल है। मैं इन वक्त मौजूद आया सखर ऐं रोहड़ी रोड ते जो जेल रोड सॾियो वेंदो आहे उते जिते तलाव की सूरत में पानी बीठल है। मैं कैमरामैन के चवंदुसि त तव्हांखे ही नाज़रीन के अक्स ॾेखारे जिते ही वॾो पानी जो कंहिं बोर्ड की जेका सूरत हाल ॾेख रहियो आहे, वॾो पानी बीठल है जो हिन वक्त ताईं निकाल नाहे थी सघियो। गुज़िरियल रात ही बरसात पई ही जंहिंजे नतीजे में चंद रोडन इलाइक़नि के छॾे बाक़ी अक्सर इलाइक़नि में ही तलाउनि की सूरत में बरसाती पानी बीठल है, जंहिं करे इलाइक़े वासी तमाम घणनि मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं सैपको की ॻाल्हि कजे तो सैपको की नाअहली ऐं लापरवाही सबब गुज़िरियल रात का हिन वक्त ताईं अक्सर इलाइक़नि में बिजली की जेका फरहमी है वह मुकम्मल तौर पर बंद है। इलाइक़े वासी पानी बीहण तोड़े बिजली की फरहमी बंद हुजण सबब तमाम घणनि मुश्किलातुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। सखर जेल रोड हुजे, सखर स्टेशन रोड हुजे या मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुजनि जिते बरसाती पानी तमाम घणी वॾी मिक़दार में बीठल है। सखर के कारोबारी मरकज़ है, मेहरान मरकज़, घंटाघर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी जो बरसाती पानी है वो तलाउनि की सूरत में बीठल है। दुकाननि में, मार्केट में बरसाती पानी का पियो आहे, तंहिं करे ताजिर तोड़े जेके सखर जा रहवासी वो तमाम घणी मुश्किलातुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिते असां सां सखर जो शहरी मौजूद है, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको बरसात पई है उन खां पोइ पानी केतिरो बीठो आहे ऐं छा सूरत हाल है शहर जी। अच्छा सर, पानी की सूरत हाल ॿुधाइजो त तव्हांजे साम्हूं भी तव्हांजे पुठियां भी हिकिड़ो तलाव नज़र पियो अचे, कहिड़नि इलाइक़नि में पानी बीठो है, छा सूरत हाल है, इंतज़ामिया जी कहिड़ी कारकर्दगी आहे? साईं, सभ खां पहिरियों मां ॿुधायां, राति जीअं मींहुं पियो आहे तंहिं महिल खां हिन महिल ताईं बिजली बंदि आहे, लाइट न आई आहे। अगर लाइट हुजे त शायदि इहो पानी न बीह आई। सॼो मिरान मर्कज़, घंटाघर, सब्जी मार्केट, जेल रोड, निमाइश रोड सभु पानी सां भरिया पिया आहिनि। मौज़ूब माण्हू जेके हूंदा आहिनि दुआऊं कंदा आहिनि त बारिश पवे, अलाह जी तरफ़ रहमत अचे। अलाह साईं रहमत करे थो, हीअ असां लाइ रहमत कनि था। ऐं हाणे पोइ हिते ॾिसो छा हालत आहे, कारोबार तबाह थी विया आहिनि, दुकान में 2-2 फुट पानी बीठो आहे। मां म्यूनिसिपल कमिश्नर सखर, DC सखर ऐं मेयर सखर खे चवंदुमि त महिरबानी करे हिन जो फौरी अज़ालो कयो वञे ऐं हमेशह लाइ अहिड़ो कोई इंतज़ाम कयो वञे जीअं हीअ गंदगी न थिए। हीअ अॼु खां न आहे, जॾहिं खां असां ॼाऊं तॾहिं खां ॾिसो था, पर हींअर अञा कुझु वधीक मोकालो थी वियो आहे असांजे शहर जो। यानी इंतज़ामिया कम न पे करे? इंतज़ामिया साईं कम त परे जी ॻाल्हि आहे, जाॻे ई नथी, हुनखे इहा ख़बर ई न आहे को ॿाहिरि मींहुं पियो आहे। हू चईं बजे खां अॻु में उथंदा न, म्यूनिसिपल कमिश्नर खे फ़ोन करे करे पियूं था, खणे नथो, अञा सुम्हियो पियो हूंदो। हुननि खे ख़बर ई 4 बजे पवंदी जंहिं महिल शहर तबाह थी चुको हूंदो। ठीक है, शहरी जी गाड़ी भी बंद थी हुई आहे। सर, हिते तव्हांजी गाड़ी बंद थी वई आहे, पानी केॾी महिल खां वठी बीठल आहे? जॾहिं सां बरसात थी आहे, तक़रीबन इहा 5 बजे बरसात शुरू थी आहे। इन्हनि खे को अहसास ई न आहे आवाम जो, छो जॾहिं वोटिंग जो मूड हूंदो आहे त हथ जोड़ंदा आहिनि, अदा तव्हां सां ॿाहिरि हो, असां तव्हांजा आहियूं, असां तव्हांजा आहियूं, तव्हां जेको कमु चवंदो उहो थींदो। ऐं वोटिंग थी वई आहे, माण्हू गुम, इहो थो लॻे कि इंसान सुधी पई आहे, भले आवाम ख़्वार थिए, परवाह न आहे। घटि में घटि डीज़ल हुजे, अगर मोटर सही न आहे अवेलेबल, तव्हां ख़बर भी आहे त मानसून बरसातूं शुरू थियण वारियूं आहिनि, पर तव्हांखे थोरो अहसास न आहे, थोरो पंहिंजो अहसास आहे, बसि छो बिल्ट आहिनि, ॿियो कमी न आहे तव्हांखे। माण्हू भले मरनि चुननि, परवाह न आहे, त हालत में कीअं लॻी पई आहे, कीअं ख़्वार थियनि था।
अलाए ॿिया सुठा पिया आहिनि सभु, अलाए छा था करनि, माण्हू ख़्वार थियनि, बसि माण्हू ख़्वार थियनि, तव्हांजो बिल जो मसइलो आहे, चलो बिल थिए बसि बिल पास थियनि, अदा ख़ुदा रा यार ईअं न कयो, ईअं न कयो, ग़रीब जो सोचो यार, ईअं न कयो। अच्छा इंतजामिया हिते कम वग़ैरह ड्रेनेज लाइ न कंदी आहे छा? ही सूरत हाल आहे? कुछ भी न इंतजाम आहे या न आहे इहो बि ख़बर न आहे, इंतजाम आहे न आहे, अलाए छा थी करे इंतजाम सुती पई आहे, अलाए निंड बसि वधीक जेकी आहे बरसाति पई आहे सुती पई आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। अब आवाम पर वॾी परेशान आहे मुंहिंजा सोना। चूंडियल नुमाइंदा भला जेके वोट लाइ पहुचनि था पिया, हाणे को आयो आहे? ऐं मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो, जॾहिं मफ़ाद हूंदो आहे साईं असां तव्हां ॼाऊं, तव्हां असांखे वोट कामयाबु करायो, तव्हांखे हर शइ मिलंदी, हाणे हर शइ जा हाणे कुझु नथो मिले। अच्छा तव्हां ॿुधाइजो त ही जॾहिं बि बरसाति थींदी आहे इन इलाइक़े में पाणी बीठल हूंदो आहे, कीअं गुज़ारो थींदो आहे? साईं बसि ही ग़रीब जो गुज़ारो ईअं ई थींदो आहे जीअं ॾिसो था, सिर्फ़ु इलेक्शन में ज़ार थींदा आहिनि नुमाइंदा, बाक़ी त ग़रीब ईअं ई तड़पे थो। हाणे ॾिसो इहा हालत दरिया आहे या पाणी आहे वाह जो, ईअं त न थींदो आहे न, पर असांखे इहो त चवणु थो जेकॾहिं जेके नुमाइंदा आहिनि उनखे हिन पाणीअ में ॿुॾी मरणु घुरिजे त बहितर शइ आहे। बिजली आई आहे भला राति खां? बिजली छा आहे, पर बिजली काॾों ईंदी, बिजली काॾों ईंदी, अञा इंतिज़ामिया सुम्ही पई आहे, जेके राति जो जीअं हिते असांजे मुल्क में कुता जेके आहिनि राति जो जागदा आहिनि, ॾींहं ढंढ कंदा आहिनि, हितां वारा नुमाइंदा बि या जेका बि इंतिज़ामिया आहे साॻी ॻाल्हि आहे। ॿियो हुनखे चइजे त छा चइजे, उहे ये बुद्धि उनजा सखर वासी इन वक्त शदीद कावड़ में आहिनि। सखर में सुबह 5 बजे जेका बरसात शुरू थी, सखर जो इन वक्त जेल रोड, नुमाइश रोड ऐं महरान मरकज़ समेत मुख़्तलिफ़ जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि उहे पाणी में बुॾल आहिनि। सखर जे शहरनि हुकूमत ते शदीद कावड़ जो इज़हार कयो आहे, जिन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदा रुगो इलेक्शन्स में ज़ाहिर थियनि था। बरसाति पई आहे पर इन्हनि रोड्स ते नेकाली जो को सिस्टम न आहे। इहा आहे उहा तरक़ी जेका सखर खे हुकूमत ॾियाराई आहे। सखर में बरसाति पई, मुख़्तलिफ़ हंधनि ते 42 मिलीमीटर बरसाति पई आहे ऐं सखर शहर जा अक्सर इलाइक़ा हिन वक़्तु बरसाती पाणी में बुॾल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो इहो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, पर मुख़्तलिफ़ शहरनि में म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबबि रोड रस्तनि ते पाणी बीठल आहे। इहा ई सूरत हाल सखर, रोहड़ी, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नज़र अचे पई। हैदराबाद जा केतिरा इलाइक़ा बरसाती पाणी में बुॾल आहिनि। इन खां अलावा ठठो बदीन जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। आगाह कयो मूंखे त जैकाबाद में, शिकारपुर में बरसाति पई आहे ऐं माण्हू इहा ई शिकायत कनि पिया त हिकु त बरसाति शुरू थींदे ई बिजली बंदि थी वञे। म्यूनिसिपल इंतज़ामिया इहो बरसाती पाणी निकाल करण जे लाइ को तहरुक न पई वठे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसाति जो सिलसिलो इन पूरे हफ़्ते ई वक़्फ़े सां जारी रहंदो। उत्तर सिंध जे सखर ऐं लाड़कानो डिवीज़न समेत शहीद बेनज़ीराबाद, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं कराची डिवीज़न से मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पवंदी रहंदी ऐं इन सिलसिले में कराची, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं तेज़ बरसाति पवंदी त शहरी ॿोॾि जो बि इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त इन ख़दशे खे नज़र में रखंदे इंतज़ामिया कुझु ग़ैर मामूली इंतज़ाम करे ऐं हर वक़्तु मशीनरी खे तयारु रखियो वञे। पर इन ॿिनि वॾनि शहरनि में बि बरसाती जेके नाला आहिनि उहे साफ़ नाहिनि थी सघिया। हीअ अव्हांखे तारीख़ी लैंसडाउन ब्रिज जा मंज़र ॾेखारियूं पिया जेका सखर खे रोड़ी सां मिलाए थी ऐं इहा तारीख़ी विरसो करार ॾिनल पुल हिन वक़्तु बरसाती पाणी में बुनल आहे। सखर जी जेका म्यूनिसिपल इंतज़ामिया आहे, ज़िला इंतज़ामिया जी शदीद नाअहली इन्हनि फुटेजिस में नज़र अचे पई। इहे सखर जी लैंसडाउन ब्रिज जा मंज़र आहिनि जिते बि निकाली जो को सिस्टम न आहे। हेठां दरिया वहे थो ऐं मथां इहा पुल हिन वक़्तु बरसाती पाणी में मुॾल आहे जितां शहरी गुज़रनि पिया। सखर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ई मंज़र अवां ताईं पहुचायूं पिया ऐं सखर में इन वक़्तु इंतज़ामिया ताज़ो ई मकानी चूंडूं उते थियूं आहिनि ऐं जेको अॻूणो मेयर हुयो उहो ॿीहर ई उते इलेक्ट थी करे हिते आवाम जी ख़िदमत जो जज़्बो रखी करे उन्हनि इलेक्शन में इहा चूंड विढ़ी आहे। पर हिन वक़्तु सखर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बरसाति खां पोइ बरसाती पाणी में बुॾल आहिनि। सिंध जो टियों वॾो शहर कारोबारी मर्कज़ आहिनि। हिते रोज़ाने करोड़े रुपयनि जो कारोबार थींदो आहे पर माण्हुनि जा हिन वक़्तु करोड़नि जा इहे कारोबार बरसाती पाणी में बुॾल आहिनि। हिन वक़्तु म्यूनिसिपल इंतज़ामिया जी शदीद नाअहली
नाइली साम्हूं अचे पई त बरसाती पाणी निकाल करण जे लाइ मशीनरी हिन वक़्तु सखर में नज़र न पई अचे। वधीक बि अव्हां खे अपडेट कंदासीं हिन ब्रेक खां पोइ। क्या आपको चाहिए सुपर बाल? हम बोर हो रहे हैं। एक पहेली पूछूं, क्या है जो नए सर्फ एक्सेल की तरह सख्त भी है और उसमें है नरमी भी भरपूर? बोलो। सर्फ एक्सेल जैसा सख्त भी और नरम। मेरी फेवरेट है। ये तो गई। अब नया सर्फ एक्सेल करे सख्त दाग दूर और अपनी सॉफ्ट पर्ल टेक्नोलॉजी के साथ रखे कपड़ों की नरमी भरपूर। सर्फ एक्सेल, सख्त दाग दूर, नरमी भरपूर। बिजनेस बड़ा हो या छोटा, हर बिजनेस को आसान बनाए। HBL फ्रीडम अकाउंट। इसमें है स्ट्रॉबेरी, पपाया, ग्रेप्स और पियर के फ्रूटी एक्सट्रैक्ट्स। लैला ब्यूटी क्रीम। अपना घर लेने की ख्वाहिश बदलेगी हकीकत में। किसान तेरा एहसान, सरसब्ज पाकिस्तान। वेलकम बैक। आगाह क्यों वाक़े त झंपीर भरिसां बरसात सबब रेलवे ट्रैक मुतासिर थियण सबब ट्रेन्स खे मुख़्तलिफ़ स्टेशन ते रोकियो वियो आहे। लाहौर खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस ट्रेन खे नवाबशाह जी बांदी स्टेशन ते रोकियो वियो, जॾहिं त बांदी रेलवे स्टेशन ते सहूलियतुनि जी खोट सबब मुसाफ़िर खाधे पीते लाइ परेशान आहिनि। झंपीर वेझो बरसात सबब रेलवे ट्रैक मुतासिर थियो आहे। मुख़्तलिफ़ नयूं ऐं नाला वही आया आहिनि, जंहिं सबब ट्रेन्स जो ट्रैक मुतासिर थियो आहे ऐं मुख़्तलिफ़ ट्रेन्स खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो आहे। लाहौर खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस ट्रेन खे बांदी स्टेशन ते रोकियो वियो, जॾहिं त बांदी रेलवे स्टेशन नंढो रेलवे स्टेशन आहे। हिते सहूलियतूं न हुजण सबब हिन वक़्तु मुसाफ़िर खाधे पीते लाइ परेशान आहिनि। आगाह कयूं पिया वाक़े त झंपीर भरिसां कोहिस्तानी इलाइक़े मां बरसात खां पोइ नदियूं नाला वही आया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते रेलवे ट्रैक मुतासिर थियो आहे ऐं रेलवे ट्रैक मुतासिर थियण सबब ट्रेन्स खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। लाहौर खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस ट्रेन खे बांदी स्टेशन ते रोकियो वियो। बांदी रेलवे स्टेशन ते सहूलियतुनि जी खोट सबब मुसाफ़िर हिन वक़्तु खाधे पीते लाइ परेशान आहिनि। झंपीर भरिसां बरसात सबब रेलवे ट्रैक जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुतासिर थियो आहे। ट्रेन्स खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीहारियो वियो आहे। लाहौर खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस ट्रेन खे बांदी स्टेशन ते बीहारियो वियो, जॾहिं त बांदी रेलवे स्टेशन्स ते सहूलियतुनि जी खोट सबब मुसाफ़िर खाधे पीते लाइ परेशान आहिनि।